गुरु नानक देव की जय। शिव राम कृष्ण भगवान की जय। सर्व संतों को पैरे पे आयो लाल सभे चो झूलेलाल। बोल समाधन वारे साहिब की जय। सदगुरु शहंशाह बाबा शिव भजन साहिब की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायण परलोक में ये दो आवत काम। देना मुट्ठी अन्न की लेना भगवन नाम। सतनाम श्री हरवाहिगुरु। वाह वाह। हर इंसान सुख चाहे तो, हर इंसान यश चाहे तो, हर इंसान धन चाहे तो, हर इंसान शांति चाहे तो, मुक्ति दुखन खां चाहे तो, पर कोई खुश नसीब ही इन्हनि ॻाल्हियुनि खे पाए सघे थो। छो त चवण सां गॾोगॾु उहो कर्म बि कबो त उनजी महिमा पंहिंजी आहे, पर छड़ो चइबो रहबो त जीव खे कुझु मिलण वारो नाहे। इन जे लाइ सुठाई जेतिरो थी सघे घणे खां घणे अपनायूं, यानी सुठा कम घणे खां घणा कयूं। ॿियो तरीक़ो आहे बुराई खे छॾण जो। घणा माण्हुनि खे ईअं ॾिठो वेंदो आहे त चवंदा आहिनि बुराई मूंखां छुटिजे नथी, मां छा कयां। पोइ परेशान थींदा कुझु वक़्त लाइ, वरी साॻी ॻाल्हि में लॻी वेंदा आहिनि। शराब पीअण वारा शराब नथा छॾनि, जुआ खेॾण वारा, या जंहिंमें जेका बि क्रोध करण जी, कावड़ करण जी, किरकिर करण जी, कपट करण जी, कूड़ ॻाल्हाइण जी आदत आहे, पोइ थोरी कोशिशि करे छॾे ॾींदा आहिनि। पोइ फल रूप में पाण बि अंदर में दुखी रहनि था, ॿियनि खे बि उन जे कारण दुख पहुचे थो, ऐं जीवन जो मक़सद बि पूरो नथो थिए। रही ॻाल्हि सुख शांति मुक्ति यश वाहवाही मान, कुछ भी जीव खे मिले नथो। हालांकि ये चऊं त ॻाल्हियूं ॾाढियूं घणियूं असां खां परे न आहिनि, पर थोरो सुभाउ में पंहिंजी नेचर तबियत में फ़र्क़ु नथा आणियूं, जंहिं कारण सां असां जिथां हलियासीं उते ई अञा ताईं गाॾी बीठी आहे। एतिरे क़दुर बि विद्वाननि खे चवणो पइजी वञे थो त इंसान जे शरीर जी उमिरि बचपन खां पोइ जवानी अचे थी, जवानी खां पोइ ॿुढापो अचे थो, पर मानसिक तौर ते, ज़हन जे तौर ते, वीचार जे तौर ते उते जो उते, यानी ॿार जो ॿार रहिजी थो वञे। ॾिठो थो वञे किरकिर ॿार खे बि आहे, जवान खे बि आहे, त वरी ॿुढापे में बि उहा किरकिर साॻी बणी रहे थी। कावड़ ॿार खे बि आहे, जवान खे बि आहे, त ॿुढड़े माण्हू खे बि ओतिरी कावड़ वधी आहे, उहा घटी नाहे। कूड़ ॻाल्हाइण ॿार में जेकॾहिं अची वियो,
संग जे करे, माहौल जे करे, त जवान में भी आहे त बुढ़ापे में वधणो आहे, घटणो नाहे। कपट करण ॿार में आहे, जवान में आहे, त बुढ़ापे ताईं उहा कपट वारी आदत वञे नथी, उहा वक़्त सिर ज़ार ज़रूर थिए थी। त जंहिं करे हेॾा संत फ़क़ीरनि जो संग कयोसीं, सोहबत कईसीं, हेॾा पाठ ॿुधा पढ़ियासीं, सत्संग ॿुधा कयासीं, बसि उते जो उते गाॾी आहे। हिकिड़े सूफ़ी फ़क़ीर जी कहावत आहे, माफ़ कजो थोड़ी कड़वी ॻाल्हि आहे, ॿुधी ॿुधी थियासे ॿोड़ा, पढ़ी पढ़ी थियासे पोढ़ा, खाई खाई थियासे घोड़ा, रहियासे ओढ़ा जो ओढ़ा। कोई फ़र्क़ु नथो पए। त इन जे लाइ जेको इहो ॿियों पासो आहे बुराई छॾण वारो, इहो थोरो ॾुखियो आहे। गॾो गॾु खणी अचिणो आहे, पर परसेंटेज ईअं हुजे 80% सुठाई ॾाढी जीवन में अपनायूं, घणे खां घणी अपनायूं, पोइ 20% कुझु इहो बि सोचींदा रहूं त मूंखां बुराई छुटिजे। पोइ उन जे लाइ तरीक़ा क़ुर्बानी, भाई मिसाल 40 साहिब जो विर्तु रखिबो आहे, भाई कोई 11 जो विर्तु रखिबो आहे, कोई हफ़्ते में हिकिड़ो माण्हू विर्तु रखे थो, भाई उन ॾींहुं ज़बान जो बि विर्तु, अखियुनि जो बि विर्तु, सोच जो बि विर्तु, महीने में हिकिड़ो मौन विर्तु धारण कयोसीं, अॼु ॻाल्हाईंदासीं न, या कुझु घंटनि जो बि मौन विर्तु रखी सघिजे थो। संतनि हिकिड़ा गुजरात में सुबुह जो मिसाल 4-5 बजे उथण जो नेम आहे, भाई 8 बजे ताईं जेसि ताईं नेम हलंदो, कुझु बि थी पए कंहिंसां ॻाल्हाइणो न आहे। त इन प्रकारनि जा बि नेम थींदा नी, जीअं धारण करे सघे थो। त माना कुझु न कुझु पाण खे ठाहिण जे लाइ, यानी बुराई खे छॾण जे लाइ जी प्रयास कोशिश करे, त ॿियो तरीक़ो इहो आहे। लेकिन इहो 20% 50% में नथो करे सघिजे, छो त बुराई खे छॾण जे लाइ वञिबो न, पाण वही वञिबो होॾे। इन जे लाइ सुहिणो तरीक़ो आहे जी सुठाई पंहिंजे जीवन में वधाए, इन पासे वधीक ध्यानु ॾियूं। मिसाल हिकिड़ो डॉक्टर हो, मुंहिंजो उन सां मिलणु थियो, MD डॉक्टर। मां चयो साईं सॼो ॾींहुं हण हण कयो था, पैसे जे करे छा एॾो हणी हणी पाण खे, एॾी उमिरि खां पोइ, हिकिड़ी उमिरि खां पोइ त आख़िर सोच वीचार कजे। तंहिं ते हुन चयो मां सुबुह जो OPD हलायां थो, पर जेकॾहिं शाम जी OPD हलायां थो, मुंहिंजो उन वक़्तु उद्देश्य इहो न आहे त मां पैसा कमायां। मुंहिंजा जेके कुलीग्स आहिनि, जेके दोस्त डॉक्टर आहिनि, उहे शाम जो रोज़ु वेंदा आहिनि 7 ताईं 6 ताईं OPD हलाए, पोइ वेंदा आहिनि क्लबनि में खाइण पीअण जे लाइ, जुआ खेॾनि, सभु विकार बुराई हूंदी आहे। त मां कुझु दफ़ा उन्हनि खे ना कयूं, आख़िर हलणो त इन संसार में ई आहे। पोइ मां हिकु ॻाल्हि ॾिठी त सभु मूंखां नाराज़ बि थियनि था, लेकिन मां वरी सोचियो मूंखे बुराई जी तरफ़ बि वधणो न आहे। इन जे करे मां कोशिशि कर, जंहिं टाइम ते डॉक्टर वांदा थींदा आहिनि उन टाइम ते मां OPD वरी शुरू कंदो आहियां। उहो फ़ोन कंदा आहिनि, मां बिज़ी मिलंदो आहियां। हेॾो मुंहिंजो बि सॼो टाइम कम में हलियो वेंदो आहे। 10 साढे 10 11 वांदो थियां, पोइ रोटी खाई बि, पोइ जीअं हर कंहिंजो नितनेम हूंदो, पोइ माण्हू घरु वेंदो, ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे। यानी बुरी संगत खां बचण जे लाइ मां हे तरीक़ो कढियो आहे। पाण खे थकावट थींदी आहे, राति रोटी खाई करे वञी करे सुम्हिबो आहे। सो चवण जो अर्थ इहो त सुठाई अपनाइण करे पंहिंजे पाण खे बुराई खां बचाइणो आहे, इहो हिकिड़ो सुहिणो तरीक़ो आहे। पर हाणे इहो ध्यानु रखूं त मुंहिंजे जीवन में सुठाई घणे खां घणी वधे। मिसाल आहे, राति जो निंड न ईंदी, किताब खणी करे, सुठो किताब, लेकिन किताब सुठो हुजे, सुठो किताब खणी करे वहिजे, पढ़जे, जंहिंमां निंड अचे, गुरूअ जी मूर्ति जो ध्यानु करे, नाम जपे, सुम्ही पइजे। त निंड न आई, लेकिन उहो टाइम सखारदो थी वियो। घणनि खे निंड न ईंदी, पोइ TV ॾिसंदा, पोइ उबता सुबता चैनल ॾिसंदा, TV जे माध्यम सां पंहिंजे मन खे प्रदूषित यानी मलिन मेरो करे छॾनि था। त निंड नथी अचे, उल्टो या न्यूज़ चैनल घणा ॾिसी करे टेंशन खे वधाइणो आहे, को ड्रामो ॾिसी करे। माताऊं अक्सर शाम जे टाइम ते एॾा ड्रामा, घणा घर जूं ॻाल्हियूं, उहो दिमाग़ उन पासे ॾे फिरनि था, पंहिंजो पाण खे डिस्टर्ब करे छॾनि थियूं। पर हिकु घर जी काई स्त्री, काई माता जेकॾहिं डिस्टर्ब आहे, सॼो घर डिस्टर्ब थो थी वञे। त उनजी जाइ ते तूं सत्संग जी कैसेट हलाए, कंहिं सत्संग ते वञ, त पंहिंजो पाण ई घणनि झंझटनि खां बची पवंदे। राति जो निंड नथी अचे, तूं कैसेट कोई हलाए। अॼुकल्ह मोबाइल जे लाइ मां बार बार चवां थो, मोबाइल में भॼन भरिया पिया आहिनि, गुरूअ जी वाणी जा हलाए, निंड न अचे।
टाइम सजायो, निंड अचे, आनंद में सुम्ही पओ। त पाण खे इहा कोशिश कयूं सुठाई वधायूं जीवन में। जेतिरी सुठाई वधंदी ओतिरी शांति वधंदी, यश वधंदो, सुख वधंदो, मुक्तिअ जी तरफ़ विख वधंदी। छो त इहे ॻाल्हियूं करण जूं नी, चवण जूं न आहिनि, पर ॾिठो वेंदो आहे घणनि खे अहिड़ा सुठा मौक़ा मिलनि बि था, तंहिंजे बावजूद बि सुठाई पूरी तौर ते जीवन में अपनाइनि नथा। घणा वरी ॿी ग़लती कनि था, सुविधाउनि खे पंहिंजो सभु कुझु आधार सम्झनि था। जीअं मिसाल, घर सुठो ठारायो वियो, फर्नीचर बि सुठो सुहिणो ठारायो वियो, एसी भी लगाई वही तन के थदे करण जे लाइ, पर मन करके स्वभाव करके गरम रहन था, ये सब उन्हनि जो अजायो। पर भले कोई झोपड़ी में छो न रहंदो हुजे, कच्चे घर में छो न रहंदो हुजे, पर मन शांत आ, शुक्र आ, संतुष्ट आ, वो उन बंगले वार खां कई गुना वधीक आ। वो ॻाल्हि कंदा नी हिकिड़े संत जी, छो त अॻु हिकु ॻाल्हि ॾाढी ॾिठी वेंदी हुई, जेके राजा हूंदा वॾड़ा हूंदा हुआ, उन्हनि खे अहसासु हूंदो हो, राति जो निकिरंदा वेश कपिड़ा बदिलाए, रूप बदिलाए, कोई सुञाणे न त असांजे राज में केरु केरु सुखी आहे। त उन्हनि राजाउनि जो मान बि पंहिंजो हूंदो हो। चयो वेंदो, बाबा न्याणी वटि, ब्राह्मण वटि, संत वटि ऐं राजा वटि ख़ाली हथ न वञिजे। अॼुकल्ह राजाऊं ई पाण अॻ ई कमु पूरो करे छॾनि था। साबुण वठणु वञो, अॻ ई तव्हां खां टैक्स वरिती वई आहे, राजा खे तव्हां छा ॾींदा, उहो वठी छॾियो आहे उन। भली उन मूं व्यवस्था सॼी हले थी, संसार जो कार्यक्रम हले थो, मिसाल लाइटां लॻी पियूं रस्तनि ते, रोड गवर्नमेंट जा जेके बि सुख वर्जंदा इन पैसनि में निकिरनि था। पर अॻु ईअं ॾियणु वेंदो हो जंहिंखे ढल चइबो हो, कर चइबो हो। अॼुकल्ह सभु भोग हर को पंहिंजो पाण हर शइ जो लॻाए थो छॾे। त अॻु इन्हनि शयुनि जो ॾाढो ध्यानु हूंदो, राजाउनि जो मान हूंदो हो। सो अॻिला राजाऊं राति जो वेश बदिले ॾिसणु वेंदा, असांजी रैयत में कोई हिकु बि दुखी आहे, माना असां बि दुखी आहियूं। वो रामायण में वर्णन ईंदो आहे, पार्वती माता पुछो भॻवानु शंकर खां, जॾहिं राम राज्य शुरू थियो यानी राजा बणियो राम भॻवानु, त पोइ उन वक़्तु कोई दुखी बि हो? त शंकर भॻवानु चयो, हा 2 ॼणा दुखी आहे। चयूं केरु? हिकिड़ा हुया वैद्य डॉक्टर, कोई दुखी छो त कोई बीमार ई न थींदो हो। हर को राजा जे चए अनुसार, जंहिं मुल्क जो राजा हुजे राम भॻवानु, पोइ उते कहिड़ी चिंता आहे, हर को उन अनुसार पंहिंजे नियमनि टेमनि सां, नीति मर्यादाउनि सां, फर्ज़नि सां, सभिनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखी करे पूरो हलंदो, त पोइ कोई बीमार न थींदो। पोइ छाजे लाइ डॉक्टर ॾे वञे? सो उन वक़्तु जेके वैद्य या डॉक्टर खणी अॼु जी भाषा में चऊं हूंदा, उहे दुखी रहंदा, छो त उन्हनि वटि कोई ईंदो न हो। चई ॿियो वकील, यानी उन वक़्तु जा जेके फ़ैसिले कंदड़ हुया, जंहिंजो कमु हुयो इहो, अदालतनि में केस ई न ईंदा, उहे सदाईं दुखी रहंदा, उबासियूं ॾींदा, भई हिकिड़ो कमु थियो आहे, बाक़ी ॿिया सभु सुखी हा।